अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असां क्लास 6 जे इस्लामियात जे ॿिए बाब जे बे जे पहिरें नंबर जी मश्क हल कंदासीं, जंहिंजो नालो आहे अज़ान फ़ज़ीलत ऐं अहमियत। सभ खां पहिरियों नंबर आहे हेठनि सवालनि जो जवाबु ॾियो, जंहिंमें पहिरियों नंबर आहे अज़ान जी लुग़वी माना कहिड़ी आहे। इन जो जवाबु आहे त अज़ान जी लुग़वी माना आहे सॾणु या पुकारणु। ॿियो नंबर आहे अज़ान कहिड़ी शइ जी तयारी जो सबबु आहे। उन जो जवाबु आहे अज़ान निमाज़ जी तयारीअ जो सबबु आहे। टियों नंबर आहे अज़ान जे ज़रिए मुस्लमाननि में मस्जिद न वञण जो शौक़ु छाकाणि पैदा थींदो आहे। जवाबु अज़ान ॿुधण खां पोइ माण्हुनि में मस्जिद न वञण जो शौक़ु पैदा थिए थो त जीअं हू बाजमात निमाज़ पढ़ी जमात जो सवाबु हासिलु कनि ऐं जमात में शरीक थी माण्हुनि जी हिक ॿिए सां मुलाक़ात थी सघे। चौथों नंबर आहे इस्लाम में अज़ान जी फ़ज़ीलत खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाबु आहे हदीस सुन मुबारकनि में अज़ान ऐं मुअज़्ज़िन जी वॾी फ़ज़ीलत बयानु कई वई आहे। अज़ान ॾियणु वक़्तु शैतान अहिड़े हंधि भॼी वेंदो आहे जिथे अज़ान जो आवाज़ु ॿुधण में न अचे। जिन भूत ऐं मिर्गी जी बीमारी ख़तमु करण लाइ पिणु अज़ान ॾियण में वॾो तासीर आहे। क़ुदरती मुसीबतुनि मिसाल तौरु सख़्तु मींहुं, सख़्तु तूफ़ान ऐं ज़िलज़िले जे दौरान अज़ान ॾियण जी बरक़त सां उहे मुसीबतूं ख़तमु थी वेंदियूं। अहिड़ी तरह बाहि लॻण दौरान पिणु अज़ान ॾियण सां मुसीबत ख़तमु थी वेंदी। पंजो सुवालु आहे कहिड़ी निमाज़ जी अज़ान में अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जा वाद लफ़्ज़ पढ़िया वेंदा आहिनि। इन जो जवाबु आहे निमाज़ फ़जर जी अज़ान में अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जा वाद लफ़्ज़ पढ़िया वेंदा आहिनि। छहों नंबर आहे अज़ान जा के बि ॿ अदब बयानु करियो या अदब ॿुधायो। जवाबु अज़ान जा अदब हेठि ॾिजनि था। अज़ान जे वक़्तु ख़ामोश रहणु, तवज्जा सां अज़ान ॿुधणु ऐं अज़ान जे कलमनि ते ग़ौर ऐं वीचार करणु। जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान जा कलमा चवे त ॿुधंदड़ बि अहिड़ा ई कलमा वरजाए। हय्य अलल सलाह ऐं हय्य अलल फलाह जे वक़्तु ॿुधंदड़ ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह चवे। ॿियो नंबर आहे ख़ाल भरियो। पहिरियों नंबर आहे अज़ान जी लुग़वी माना ऐलान करणु या देश आहे, हिन में कोन सॾणु। ॿियों आहे ॾींहुं ऐं राति में देश पहिरियों अज़ान ॾिनी वेंदी आहे, हिन में आहे 5। टियों आहे अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जी माना आहे निमाज़ देश खां बहितर आहे, मुंहिंजो निंड। चौथों आहे ॿार जी पैदाइश खां पोइ सभ खां पहिरियों ई संदसि साॼे कन में देश चइबी आहे अज़ान। पंजो आहे इस्लाम जो सभ खां पहिरियों मुअज़्ज़िन देश हो हज़रत बिलाल। टियों नंबर आहे सही जुमिलनि जे साम्हूं टिक ऐं ग़लति जुमिलनि जे साम्हूं ग़लति जो निशान लॻायो। जुमिलनि में सभ खां पहिरियों जुमिलो आहे इस्लाम जो सभ खां पहिरियों मुअज़्ज़िन हज़रत अबू महज़ूरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हो, इहो ग़लति आहे। ॿियो आहे हय्य अलल फलाह खां पोइ ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़िबो आहे, इहो बि ग़लति आहे। टियों आहे अज़ान खां पोइ दुआ अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावते पढ़िबी आहे, इहो सही आहे। चौथों अज़ान जी शुरूआति मक्का मुकरमा में थी, इहो ग़लति आहे। पंजो मुअज़्ज़िन खे मुस्लमाननि जो अमीन चयो वियो आहे, सही आहे। पंजो नंबर कालम 1 जे लफ़्ज़नि खे कालम 2 जे मुनासिब लफ़्ज़नि सां मिलाए जुमिला मुकमल करियो। पहिरियों अज़ान जी लुग़वी माना आहे, इहो टियों नंबर सां लॻंदो ऐलान करणु ऐं सॾणु। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि वही ज़रिए। पंजो नंबर अज़ान जा साॻिया कलमा ॿुधाया विया। पोइ टियों नंबर हदीसुनि मुबारकनि में अज़ान ऐं मुअज़्ज़िन जी, इहो पहिरें नंबर सां लॻंदो वॾी फ़ज़ीलत बयानु कई वई आहे। ॿियों नंबर अज़ान में सभ खां पहिरियां, उहो लॻंदो ॿिए नंबर सां अल्लाह ताला जी वॾाई बयानु कई वेंदी आहे। पोइ आहे क़यामत जे ॾींहुं मुअज़्ज़िन जूं, इहो चौथे नंबर सां लॻंदो ॻिचियूं बुलंद हूंदियूं।